फ़लस्तीन आह में थो बरे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। फ़लस्तीन आड़ाह में थो बरे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। न मासूम महफूज ऐं औरतूं न मासूम महफूज ऐं औरतूं थिया खोड़ मसमार घर बिल्डिंगूं ही अमरीका जी सब थी साजिश हले न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। फ़लस्तीन आड़ाह में थो बरे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। किरे याहू ने तन मथां को डमर किरे याहू ने तन मथां को डमर खुदाई त किरंदुस को जल्दी कहर यहूदिन ज़ुल्म जी छड़ी हद करे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। फ़लस्तीन आड़ाह में थो बरे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। अचो ए मुसलमान गॾिजी हलऊं अचो ए मुसलमान गॾिजी हलऊं फ़लस्तीन वारनि सां गॾिजी मरूं शहादत पियालो पियऊं गॾु भरे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। फ़लस्तीन आड़ाह में थो बरे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। फिरंगी जा साथी फिरंगी उथिया फिरंगी जा साथी फिरंगी उथिया नहतन के मारण लय गॾिजी उथिया वेचारनि जी कोई न थो भर जले न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। फ़लस्तीन आड़ाह में थो बरे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। ए पीरल मौलाना क्यों ऐलान ए पीरल मौलाना क्यों ऐलान हली लड़ियो मालिक निगहबान फ़लस्तीन वारनि सां सिर ही लगे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है। फ़लस्तीन आड़ाह में थो बरे न थो सार मज़लूम जी कोल है। फ़लस्तीन आड़ाह में थो बरे न थो सार मज़लूम जी कोल है न थो सार मज़लूम जी कोल है।